एक फैक्ट्री जो मजदूर पंहिंजे ॿारनि जी अफ़तारी लाइ हिकु दुकान तां उधार में सामान वठण आयो। दुकानदार खे ईअं चयईं पघार मिली त तोखे पैसा ॾींदुसि, पर दुकानदार उनखे इहो चई दुकान तां कढी छॾियो त रमज़ान जे अचण सां तव्हां ग़रीबनि जो ड्रामो शुरू थी वेंदो आहे त अफ़तारी जे लाइ सामान खपे। उते बीठल हिकु नेक इंसान ही सभु ॾिठो ऐं दुकानदार खे चयईं हिन खे जो कुझु खपे तव्हां ॾियो, पैसा मां ॾींदुसि। पोइ उहो ग़रीब शख़्स सामान वठी उन नेक इंसान खे दुआऊं ॾेई रवानो थियो। यादि रखो, रमज़ान जो बाबरकत महीनो अची वियो आहे। सदको करणु हूअं ई वॾियुनि फज़ीलतुनि वारो कमु आहे ऐं रमज़ान में उन जूं बरकतूं अञा बि वधी वञनि थियूं। गौर कयो, असांजे मुआशरे में असांजे आस पास अहिड़ा खोड़ माण्हू हूंदा जेके सहरो अफ़तारी जे लाइ परेशान हूंदा, उन्हनि जो ख़्यालु कयो। ऐं हा, जेकॾहिं तव्हांजो को मुलाज़िम आहे त उनखे रमज़ान जे महीने जी पघार वक़्त खां पहिरियां ॾियो त जीअं हू बि पंहिंजे घर वारनि लाइ सहरो अफ़तारी जो बंदोबस्तु करे सघे ऐं ईद जी ख़रीदारी बि करे सघे।